मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं सालिन सां बि पर्दे जो हुकुम आहे छा? उन्हनि सां हथ मिलाइण कीअं आहे? साईं सालियूं बि जेको नामहरम आहिनि, घरवारी जूं भेणियूं तमामु इंसाननि जे लाइ नामहरम आहिनि, यानी उन्हनि सां निकाह थी सघे थो। कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम अलाह माफ़ करे माई मरी वञे, कंहिं बि बंदे जी अगरि घरवारी मरी वई न त सालिन सां पोइ निकाह थी सघे थो। ऐं घरवारी ज़िंदा आहे न त ज़िंदा ई हालत में नथो थी सघे। छाजे करे? त ॿिनि भेणुनि खे हिकु निकाह जे गॾु एड करणु हे हराम अमल आहे। ऐं जेकॾहिं घरवारी अलाह माफ़ करे कंहिंजी मरे त न, पर जेकॾहिं मरी बि वई न त पोइ साली सां निकाह करणु जाइज़ अमल आहे। त हाणे जेको कोई बि साथी सालिन सां न वेहे, न जेको हथ मिलाए ऐं न ई उन्हनि सां जेको गपशप लॻाए, इन्हनि सां बि पर्दे जो हुकुम आहे, जीअं तमामु दुनिया जी औरतुनि सां पर्दे जो हुकुम आहे। बहरहाल हिकिड़ो मां ख़ुलासो हिकिड़ो बयानु करे छॾियां, जंहिं बि औरत सां निकाह थी सघे थो न, जंहिं बि औरत सां निकाह थी सघे थो, उन सां हथ मिलाइणु ऐं अहिड़ी तरह उन सां गपशप करणु इस्लाम जे अंदरि, शरीयत जे अंदरि हराम अमल आहे। तमामु साथी इन खां बचण जी कोशिशि कनि।